जहां के लो मुबारकू असी टका हिदाचू जहां के लो मुबारकू असी टका हिदाचू नवन सुरन में जिंदगी जा गीत गाईंदाचू हयात जो ही हुकुमा ते डायो पठायो दबाओ फुर रहसनी जा खेल सब बिगाड़ियो खिसा के जो पनाह दिए सो बागी उजाड़ियो खिसा सकत खिसा जो घर में प्या जलाईंदाचू जहां के लो मुबारकू असी टका हिदाचू उठो हुदिक तो वक्तदर जुलूस आफ्ताब जो पियो अलीर उलीर उठो कफन न धैरी रात जो निशान नजर अचे पियो साफ मंजर निजात जो सिंच आसमां पे हो जमीन ते जगमगाईंदो ऐं चंड पिण लही अची कदम ते सिर झुकाईंदो बहश्त जन्नतुनि जा ख़्वाब नेठ रंग लाईंदो बहार नेठ मुर्कंदो ऐं हुस्न गीत गाईंदो उथो त आसमान खे ज़मीन ते लाहींदाचो जहां खे ॿियो मुबारको असी टका हिदाचो इन्हनि सिकुनि सां गॾु आऊं दावत ख़िताब ॾींदुसि पाकिस्तान ख़ासकरी इत्तेहाद जे मर्कज़ी चेयरमैन चीफ ऑफ ख़ासकरी मोहतरम सराय नियाज़ हुसैन ख़ासकरी खे बधाई जी तारीफ़ लिखा करे पाकिस्तान ख़ासकरी इत्तेहाद दोस्तन के गुजारिश आहे जेके रिकॉर्डिंग पिया कनि थोरो पोयनि माण्हुनि जो ख़्यालु रखो त हिकिड़ी साइड ते हलिया वञो पोयनि माण्हुनि जो एतिराम कयो गुजारिश आहे महिरबानी करे स्टेज तां कोई रिकॉर्डिंग न करे हेठि लही वञो ऐं हे तव्हां बि सभु ज़ाहिर त थियनि मीडिया वारा दोस्त गुजारिश आहे सभु तव्हां हटी वञो तव्हां सेक्रेटरी वारा ख़ुदि हटी वञो त सभु हटी वञो ख़ुदि हटी वञो ॾिसूं अदा अर्ज़ कयो आहे हिकिड़ी थोरो एंगल ते हलिया वञो हिननि असांजे बिस्मिल्लाह रहमान रहीम उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शेर आहे त वञा मां विकामी इहो कीअं थींदो कयां मां ग़ुलामी इहो कीअं थींदो लॻाए दाग दामन ते थिया उन्हनि जो सलामी इहो कीअं थींदो मां सम्झां थो इहे लस्बे ते कराची वेस्ट जा दोस्त आहिनि तव्हांजी महिरबानी तव्हां पंहिंजे नारनि सां ई पंहिंजी सुञाणप कराए त स्टेज ते केरु था ॻाल्हि न कयो स्टेज ते वेठल मुंहिंजा मरकज़ी बहादुर अॻवान ऐं अॻु में वाइस चेयरमैन हुयो ऐं आउं अॼु उनके सीनियर वाइस चेयरमैन जो टाइटल ॾेई मोहम्मद याकूब ख़ासकरी
मुझा वाइस चेयरमैन मुमताज़ अली कासकरी साहब, वाइस चेयरमैन साईं अब्दुल मजीद कासकरी साहब, डिप्टी सेक्रेटरी मुझो भा मोहम्मद दाऊद साहब, मरकजी सेक्रेटरी अनवर कासकरी साहब, फैज कासकरी साहब, मुझो कल्चर विंग जो सूबाई सदर मंजूर कासकरी साहब, मूसा पासा नेशनल अलायंस जा बहादुर अगवान सरदार डॉक्टर गुलाम दस्तगीर ओढ़ाणो साहब, मुझा ज़िलन जा सदूर, डिवीजन जा सदूर, लायंस विंग जो सदर नागर साहब, मुझा सुप्रीम काउंसिल जा निहायती वाजिबुल एहतराम ऑनरेबल मेंबर साहब, मुझा तालुकनि जा सदर, मुझा उतराई महाबहादुर सभई साथियों, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आउं निहायती थोराईंदो आहियां तव्हां सभिनी जो, छो त अॼु जे दौर मां हिते गुज़रूं पिया, इंतिहाई उहो ॾुखियो दौरु आहे। मूं सियासी पार्टियुनि जे दोस्तनि खे ॾिठो आहे, ॾुखियो मरणो हूंदो आहे, माण्हुनि खे कढणु ऐं गॾु करणु ऐं जलसनि में पहुचाइणु, पर डॉक्टर गुलाम दस्तगीर साहब असां वटि ही मुकमिल तौर ते हिकिड़ो जुनून ऐं हिकिड़ो इश्क ऐं मोहबत वारो सिलसिलो आहे। उहो ही आहे त उहे सियासी पार्टियूं पॉकेट मां पैसा ॾेई, गाॾियूं ॾेई, लाइन ख़र्च ॾेई गुज़ारिश कंदियूं आहिनि, उन्हनि ते बि जवाबु ॾिनो वेंदो आहे। पर ही मुंहिंजा महबूब मोहबत करण वारा दोस्त, मुझा उहदेदार पंहिंजे घरां ख़र्च करे गाॾियुनि ते नची कुदी ऐं हिते पहुता आहियो। ही रवायत अॼु ज़िले खेरपुर जे फैज़गंज वारनि दोस्तनि में विधी आहे ऐं पोइ नवाब शाह जा दोस्त उन सां शामिल थिया आहिनि, त उन्हनि अॼु योम तासीस ते सवे मोटरसाइकिलनि जी रैली कढी उतां खां खेरपुर खां जॾहिं हिते पहुता आहिनि त हिकिड़ो मैसेज ऐं पैगाम दुनिया जे तरफ़ ते पाकिस्तान ख़ासकरी इतिहाद जो वियो आहे त असीं मुतहद आहियूं, असीं हिकु आहियूं, असीं ॿियनि बिरादरियुनि खे बि गॾु खणी पाण सां हलणु था चाहियूं ऐं उन्हनि जे इज़तुनि ऐं तहफ़ुज़ जो बि असीं ख़्यालु रखणु था चाहियूं। इहो हिकिड़ो असां मैसेज कयो। भिक्षा जी नगरी ते असांजो वजूद पियो हुयो, योम तासीस जो अॼु जो प्रोग्राम बि हिन धरती ते उन जी कड़ी आहे, छो त भिटाई सरकार हिकिड़ो मोहब्बत अमुन जो हिकिड़ो सफ़ीर हुयो, जंहिं पंहिंजी शाइरी जे ज़रिए सां दुनिया खे ॿुधायो हुयो त हिन खिते जा असीं माण्हू, असीं सिंधी माण्हू केतिरा प्यार ऐं मोहबत करण वारा माण्हू आहियूं। असीं उन जा पैरोकार, बच्चू बादशाह जी औलाद अॼु उन रवायत खे बरक़रार रखी हिन ई धरती ते उन वचन खे वधायूं था त असीं इंशाअल्लाह पंहिंजे वधण वारो उहो ई सिलसिलो पंहिंजे हक़नि जो दाइम में क़ाइमु रखंदासीं ऐं मोहबत खे फैलाईंदासीं। काफ़ी मुंहिंजे दोस्तनि ॻाल्हायो, काफ़ी इशू ते ॻाल्हायो, ऐं सभिनी जो थोराईंदो आहियां। जिन दोस्तनि खे ख़बर न हुजे ऐं उन्हनि खे बि ॿुधाईंदो हलां त अॼु जो ही जेको मेलो मचायो आहे उहो मुंहिंजे पाकिस्तान ख़ासकरी इतिहाद जे मरकज़ी उहिदेदारनि, सुप्रीम काउंसिल जे मेंबरनि, ज़िले जे सदरनि गॾिजी सॼी ऐं असां पाण में ही मेलो मचायो आहे। सिराई न्याज़ हिकु न आहे, सिराई न्याज़ सां इहे सभई दोस्त गॾु आहिनि जेके हिन मेले मचाइण लॻा। नवाज शरीफ वारो कदम कराए तो मूंसां हिम्मत करे। दोस्तों, जेके अहिड़ा मोहब्बत ऐं प्यार करण वारा माण्हू हुजनि उनखे दुनिया जी का बि ताक़त छड़ो छड़ कान थी करे सघे, रोधे कान थी सघे। असीं सभु मुतहद आहियूं, असीं सभु हिकु पेज ते आहियूं। इक़बाल ज़बरदस्त ॻाल्हि कई, असांखे ॿुधाइनि था त गॾिजो, असीं सभु गॾु आहियूं। जिते जंग कंदी आहे
हिते जग ॿिनि माण्हुनि जी आहे, हिकिड़ी ज़ालिम जी आहे, हिकिड़ी मज़लूम जी आहे। असीं मज़लूम जा साथी आहियूं ऐं मज़लूम ऐं ज़ालिम कॾहिं बि दोस्त कोन था थी सघनि। ज़ालिम ऐं मज़लूम कॾहिं दोस्त कोन थो थी सघे। इहा दाइमी जंग आहे, इंशाअल्लाह फतह मज़लूम जी थियणी आहे। असांजा जंग विढ़ंदासीं ऐं जेके छड़ो छड़ करण वारी ॻाल्हि पिया कनि, हाणे हिकिड़ी ब्रिगेड आहे जेका गार ऐं गंद गिराज़त जी ॿोली पई ॻाल्हाए, हिकिड़ी उहा ब्रिगेड आहे जेका मोहब्बत प्यार ऐं तालीम जे ज़रिए सां ॻाल्हाए पई। अवां ॿुधायो पंहिंजे फ़ैसिले में आसा ख़ासि के इतिहाद जा पढ़िया लिखिया नौजवान, पढ़िया लिखिया साथी जिन खे मुंहिंजे तरफ़ां सख़्ती सां मञो आहे त पाण हिन सोशल मीडिया हुजे या प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, पाण कॾहिं बि इहा गलीज़ ऐं गंदी ॿोली इस्तेमालु कोन कंदासीं। मोहब्बत सां माण्हू खे रिझाईंदासीं, मोहब्बत ऐं प्यार सां पाण खे छिकींदासीं, गार ऐं गलीज़ वाहियात ज़बान इस्तेमालु कोन कंदासीं। छो त मूंखे क़दुरु ऐं अहसासु आहे त उते बि जेके माण्हू आहिनि, न्याणियूं आहिनि, त जिन खे असां गार ॾियूं उहे बि असांजो पंहिंजो आहिनि, उहे बि असांजो पंहिंजो न्याणियूं आहिनि। असां कंहिंसां मिलूं, कंहिंसां था ॻाल्हायूं। तो जो वड़ जुड़े जिनसी सो वड़ सही कर छजे जे इन्हनि खे इहा गार गंद ऐं गुटको जेको वातम थी वई फबंदो, पाण पंहिंजी मोहब्बत सां कमु कंदा रहंदासीं, जज़्बे सां कंदा रहंदासीं। अलाह अलाह हबीब कंदो। तव्हां सभु मुतहद थिया आहियो, रिज़ल्ट तव्हांखे अचे पियो। सिराई न्याज़ कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। सिराई न्याज़ कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ। दोस्त नारे जो जवाब दीजिए। सिराई न्याज़ कदम बढ़ाओ, सिराई न्याज़ कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं। जिथे घणाई हूंदी आहे, जिथे असलियत हूंदी आहे, उते मसला मसाइल जाम हूंदा आहिनि। जीअं पाण मुतहद पिया थियो, जीअं पाण गॾु पिया थियो, त पाण सां जीअं शिकार कंदा आहिनि त ॼार फैलाईंदा आहिनि त जीअं हुनखे शिकार में फासायूं त शिकारी पंहिंजी ॼार में फैलाइण शुरू कई आहे। उहा इन सूरत में कई आहे जेको मोहम्मद याकूब साहब तव्हांखे ॿुधायो त असांजो वाक़ियो जेको टियों ॾींहुं थियो आहे कॾो आदम जे इलाइक़े में, इंतिहाई दुखोईंदड़ वाक़ियो आहे, इंतिहाई दुखोईंदड़ वाक़ियो आहे। दिलि मां रत जा ॻोढ़ा था पवनि, ॿियो सूर कोन्हे, ॿी तकलीफ़ कोन्हे। तकलीफ़ ही आहे त मुड़ुस उहो हूंदो आहे जेको मर्दनि सां विढ़ंदो आहे, उहो मुड़ुस कॾहिं न हूंदो आहे जेको औरतुनि ऐं न्याणियुनि ते बंदूकूं हणे ऐं उन्हनि सां विढ़े। ॾुख इहो आहे त असांजे न्याणियुनि ते मोर्चनि जे अंदरि लिकी ऐं वार करे उन्हनि खे ज़ख्मी ऐं तकलीफ़ ॾिनी वई आहे। उहा बेइंतिहा तकलीफ़ आहे। मां पंहिंजे ज़िले सदर मुश्ताक साहब जी अॻुवाणी में सांगड़ ज़िले जी हिकिड़ी टीम ठाही 4 मेंबरनि ते, जिन वञी उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं। मां पाण बि उते पहुतोसि ऐं उन्हनि खे चयो बाबा हुकुम कयो, जीअं मां चवंदो असां तव्हां सां गॾु आहियूं, बशर्ते ज़ालिम सां ठाह कोन्हे, ज़ालिम सां ठाह कोन्हे, इन सूरत में ठाह कोन्हे। असांखे हिन इतिहाद जी ताक़त खे अवां छॾे ऐं अवां वञी ठही वञो, उहो तव्हांजो पंहिंजो वड़ आहे। बाक़ी जिदोजहद जेकॾहिं असां कंदासीं त वरी असां पंहिंजे इंसाफ़ वठण ताईं आख़िर ताईं, छो त असां ही जेके मूंसां सभु गॾु आहिनि, ख़ुदा वाहिद शायदि आहे। मां तव्हांखे दिलि जी ॻाल्हि थो ॿुधायां त हिकिड़ो जुनूनी ऐं माण्हू ॾिठो अथव, जुनूनी जेको जंहिं मक़सद ते वेंदो आहे उनजो उहो ई मक़सदु हूंदो आहे, उन मक़सद खां सवाइ टारगेट खां सवाइ ॿी का शइ ॿुधण जे लाइ तयारी कोन थींदो आहे। त ही मूंसां जेके बि मोहबत करण वारा आहिनि, हिकिड़ा जुनूनी ऐं जज़्बे वारा माण्हू आहिनि, त उहा का बि शइ ॿुधण जे लाइ तयारी कोन आहे। उहो तव्हांजा जो फ़ैसिले जो मसइलो हुजे या कंहिं ॿिए मसइले जो हुजे, कंहिं बि लिहाज़ सां का कमिटमेंट करणु ऐं ज़ालिम सां ठहण जो असां कॾहिं ज़िंदगी में सोचियो ई कोन्हे। असीं दीवाना आहियूं, पागल आहियूं, निकिरंदासीं मैदान ते तरीक़े अंदाज़ कमु करण जो अंदाज़ असांजो पंहिंजो निरालो आहे। जॾहिं असां ईंदासीं त उहो ज़ालिम खे पोइ उतां बलोचिस्तान मां गिरफ़्तार कराए अचूं या दुनिया जी कंहिं बि कुझु कुझु हुजे उते ॿधाए गिरफ़्तार करे असां हुनखे पंहिंजे अंजाम ते पहुचाईंदा आहियूं। पाकिस्तान ख़ासि जिंदाबाद।
केस नाका साहब जो तव्हांखे सॼी कानूनी डिटेल ॿुधाई अदा ॿुधा 2017 ऐं 2021 जो सालनि जो पीरियड आहे उमेर पाक उहा न्याणी आहे जंहिं वॾी हिकिड़ी जिदोजहद कई आहे मूंखे हुनजी बहादुरी ते हुनजी जिदोजहद ते हिकिड़ी माई जिदो ते मूंखे रश्क हुयो सलाम हुयो ऐं ॿियो उमेर बाप ते औरतूं थी इन्हनि वॾी हिकिड़ी जिदोजहद कई उमेर बाप जा 3 माण्हू दहशतगर्दी में कत्ल किया विया पर अफ़सोस उहे माण्हू गिरफ़्तार कोन थिया शहीद रानी बेनज़ीर भुट्टो जो कत्ल थियो अफ़सोस उनजा माण्हू गिरफ़्तार कोन थिया ये रोज़ ज़ुल्म जा दास्तान जिथे किथे ॾिसो पिया न्याणियुनि जा हलनि पिया दातू में मासूम न्याणी सां रेप करे कत्ल कयो वियो उहे माण्हू गिरफ़्तार हिन वक़्त ताईं कोन थिया आहिनि सिंध में एतिरियूं न्याणियूं घुसी वियूं आहिनि जीअं बकरियूं पियो घुसजनि उहे माण्हू गिरफ़्तार कोन थिया आहिनि पर शहीद तान्या ख़ासकरी उहा न्याणी हुई जंहिं ते ही सभु गैरतमंद मुतहद थी जॾहिं निकिता त अॼु ॾींहुं ताईं कई सालनि में उहे कई कातिल अञा गिरफ़्तार आहिनि उन्हनि जूं ज़मानतूं 3 दफ़ा लियाकत वकील साहब रद्द करायूं आहिनि कंहिंजे चङे कम खे क्रेडिट था ॾियो कंहिंजे भले कम खे वाह था कयो तव्हांखे सिर्फ़ु तनक़ीद थी खपे छा असां गॾु आहियूं सिराई न्याज़ गॾु आहे फ़ाइदे ई छॾे अरे बाबा पागल वारियूं ॻाल्हियूं छो था कयो कानूनी गॾनि जी मुदाख़लत केसनि में असां न कंदासीं असां वकीलनि जे थ्रू केस लड़ंदासीं फाइट कंदासीं हाणे जॾहिं ट्रायल कोर्ट में वियो आहे मॉडल कोर्ट में केस वियो आहे त वरी उहे काला तितर शुरू थी विया सिराई विकिणी छॾियो लियाकत पैसा खाई वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे मां हिन प्लेटफॉर्म तां हे लाइव दोस्त हलनि था पिया ॿुधायां थो गुलाम मुस्तफ़ा साहब तूं वकील करे ॾे मुंहिंजे वकील सां गॾु केस लड़नि आउं हाज़िर आहियां बाक़ी बकवास न कयो तंज़ीम वारा दोस्त जेके बि 15 ॼणा आहियो तव्हां वकील करे ॾियो असांजे लियाकत साहब सां केस लड़े बाक़ी बकवास न कयो तनक़ीद न कयो औरतुनि खे हालत बढ़ायो इन केस ख़राब थो थिए असां वचन कयो हुयो त इन्हनि खे सज़ा ॾियारींदासीं इंशाअल्लाह ताला मुंहिंजी सॼी टीम जो इहो फ़ैसिलो आहे कुझु हुजे हुननि जा रविया कहिड़ा हुजनि असां इन अंजाम सां इन्हनि जे ज़ालिमनि खे पहुचाईंदासीं असांखे थ्रेट्स कोन था अचनि जिनखे फायूं हूंदियूं उहे विढ़ंदा कोन कैसा मिलंदा अरे बाबा तू तो उन मौलाना खोड़े वांगुर ॿियो एसएचओ इन में लाड़काणे जो आहे टियों मुंहुं जो ख़ासि करे हिकिड़ो भोतार पैदा थियो आहे जेको 3 रुपए माण्हू खे खिलायो पिया था तव्हां मज़ाक सम्झी रहा अचो मैदान ते अमली जिदोजहद कयो इन्हनि ग़रीबनि खे जेको टटे अदब जो वाक़ियो थियो इंतिहाई नुक़सान तव्हांखे ॿुधायो थो त हिकु ॾींहुं अॻु में इहो भोतार उते पहुतो आहे मंजूर पवर फैसलो कयो उनखे घटि वधि ॻाल्हायो उन धुन जेका ॿी मुखालिफ़ आहे उनखे टारियूं ॾींदासीं रिएक्शन थींदा तूं गार ॾेई त वञी वेही रहे न्याणियूं जवान त ख़ुशी आहे वरी आयो कोन्हे सराई पहुतो आहे ॿिए ॾींहं ते ऐलान थी वियो आहे मां पहुचा थो पियो अरे बाबा ही जज़्बे ऐं जुनून जी ॻाल्हि आहे तुंहिंजे बस में हाणे ॻाल्हि न आहे ख़ासि करे तो साथ आए चैलेंज ख़ासि करे 2021-22 का ख़ासि करे आहिनि समझदार ख़ासि करे आहिनि पर जो बुरो भलो सम्झनि पिया त किथे असांजी बहितरी आहे ही तालीम जो दौर आहे कमीशन जो दौर आहे ऑफिसरी जो दौर आहे हिते ते गॾु मूंसां बाबू वेठा आहिनि 21 ग्रेड जा 22 ग्रेड जा ऑफिसर वेठा आहिनि साईं पढ़िया लिखिया अच्छा समझदार न आहिनि उहे न पिया सम्झनि असांजो बुरो छा आहे साईं ग़लति पियो करे न अवल सांगो सिर ताला वो भली इष्ट के हथरो लाए असां सां सांगो लाए छॾियो सिराई साहब तू अच मैदान ते थुक
सुबुह जो जिथे प्रोग्राम पंजे हज़ार कुर्सी मां ॾींदुमि उते भरे ॾेखार अरे बाबा 50,000 खे 10,000 जी ॻाल्हि कर हे मुंहिंजा नेता मूंखे आज़माइश थी वई आहे त मूंसां इश्क मोहबत या ख़ासि करे केतिरा मुद्दा आहिनि मूंखे ख़बर पइजी वई आहे हाणे अहिड़ा कर पहिरियों तूं उते अचु 8 ॾींहं मां पंहिंजो ख़र्चु पाण करे उते ईंदुसि ख़ुदा जो कसम आहे मूंखे यकीन आहे तव्हां भागर जे माण्हुनि में तव्हां सभु उते पहुचंदव मुंहिंजी जेका चवे क़बूल कंदो मां अव्हां जे आसरे ते अलाह जे आसरे ते अहिड़ी चले पियो कयां ऐं मूंखे यकीन आहे हाणे बि चवांसि थो 8 ॾींहं मुंहिंजो उते मैदान मारींदो बाक़ी फूकू न छोटे में बड़े में बेवकूफ़ आहियो अहिड़ी तालीम कान ॿियो ॻाल्हियूं बेवकूफ़ ईंदो वेड़ा आहे ख़ासि करे ॻाल्हाए किथे वञी पहुचायो अथव छा सचानम के ॻाल्हायो था गाली था ॾियो छा ॾींदा नौकिरी ॾींदा हीअ तालीम में नौकिरियूं आहिनि ॾींदा ख़ासि करे किथे सियासत में ही हरामी नवाज़ शरीफ हरामी मुशर्रफ हरामी हाणे थी वियो बेटा ज़रदारी हरामी सभु हरामी आहिनि हिकिड़ो तूं भलो आहे त करोड़ रुपया वठी बि कान असां पैसे वठण वारे ते विकामण वारे ते पैसे वठण वारे ते लानत आहे मुंहिंजा बच्चा मुंहिंजा भाइर उहे अॼु हिते हूंदा त देश जा गवाह हूंदा दोस्तनि पाण जो शयूं कयो आहे डॉक्टर गुलाम शफी साहब खे रुपेश कई दफ़ो जी ऑपरेशन जूं ॻाल्हियूं तव्हां न कजो छो त ही मिज़ाज जी ॻाल्हि असांखे पंहिंजी जिदोजहद करणी आहे डॉक्टर दस्तगीर साहब ॿुधायो अयाज़ ॿुधायो वाकई यार ज़िंदगी हिकु ॾींहुं वञिणो आहे मौत बरहक आहे हलिया वेंदासीं पर वञो त अहिड़ा ॿ माण्हू सुभाणे ॻाल्हि कनि रेस्ट कनि त कंहिंजे पोयां हुयासीं छा मां पंहिंजे आराम खे तरजीह ॾींदुमि मां पंहिंजी निंड खे मज़े खे तरजीह ॾींदुमि न मां पंहिंजूं सभु तरजीहात ख़ुदा वाहिद शाह ख़तमु करे छॾियूं आहिनि मां पंहिंजी ज़िंदगी वक़ुफ़ करे छॾी आहे ऐं अहिड़ा जोधा जेके मूंसां गॾु आहिनि मुआरी पागल पढ़ो ॾिसी किराए पे ॾिसी उहे मूंसां रेस में शुरू थिया आहिनि पर काफ़ी अॼु ताईं मूंसां हलनि पिया इंशाअल्लाह अहिड़ा बाबू माण्हू मूंसां गॾु आहिनि मूंखे लहर न लोधो आहे ज़िंदगी मौत अलाह जे मथां आहे कंहिंजी धमकियुनि खां माण्हू पंधु डिॼंदासीं जेके पंहिंजो ख़र्च करे अचनि जेके पंहिंजो ख़र्च करे अहिड़ा काज कनि जंहिंजो पंहिंजो ख़र्च करे सभु पाण में मोहबत वेहनि अहिड़ा मोहबती माण्हू ख़ुशि नसीब कबीले जो सरमाणो न जेके मिलंदा ऐं आउं ख़ुशि नसीबनि में शामिल मूंखां वॾी उमिरि जा वेठा आहिनि बुज़ुर्ग वेठा आहिनि हिते वेठा आहिनि मां हुननि जी औलाद खां बि शायदि नंढो हूंदो पर मूंखे एहतराम आहे पंहिंजे बुज़ुर्गनि जो एहतराम आहे मां पंहिंजी वॾाई खे कॾहिं ज़िंदगी में तरजीहात कान ॾींदी आहे वॾाई मुंहिंजे मालिक रब जी आहे पाण इंसान आहियूं ही मोहबत जो सिलसिलो खणी मोहबत सभु गीरे आयो आहे उहा कुनेम तकीरिन में चयो 2016 के 25 साल करे पिया मल्हायूं 25 सालनि में हूअं त तोखे वॾो उहो लफ़्ज़ सिंधी में कोन थो चवां उहो हूंदो त हर साल ते जलसो रख हर साल ते सिराई जलसो रख सिराई सुभाणे न करो सिराई इहा ई महिनत कंदो हो जलसा रखंदो हो प्रोग्राम रखंदो हो हाणे 5 सालनि में तूं छो थो रखी सिर्फ़ इन जे करे न त तुंहिंजी ज़बान जेका आहे उहा मुंहिंजे मालिक खे पसंदि न आहे तूं गलीज़ ज़बान जो इस्तेमालु करी तूं माण्हू खे गाली ॾी तूं डॉक्टर अब्दुल हक जहिड़े माण्हू खे जेको तोखे अहसासु करे पखो थो हले विझड़ो थो हले तूं उन्हनि खे खिचवत थो कराए उहा अलाह जी तोखे दुनिया दी पई ॾेखारे त जेके तुंहिंजा हथ चुमंदा हुआ अॼु तुंहिंजी शिकिल ॾिसण लाइ तयारु न आहिनि बाबा पाण खे सुधारणो पवंदो तव्हांखे बि सुधारणो पवंदो असांखे बि हुन जा ॾिसी असांखे पंहिंजी लेवल सुधारणी पवंदी उहे हरकतूं न करणियूं पवंदियूं जेके हुन कयूं आहिनि इंशाअल्लाह ताला काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो आहे सिंध जी सूरत हाल ते सरदार अयाज़ काफ़ी ॻाल्हायो आहे छो त सिंध में जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती पियो थिए इंतिहाई रोज़ बरोज़ वधंदो पियो वञे याक़ूब ॿुधायो मंशियात जो एतिरो
क्योंकि कराची न सॼी सिंध जे नंढनि ॻोठनि में बि मंशियात जो वाकिरो एतिरो थी वियो आहे जो नओं नस्ल असांजो तबाह पियो थिए असांखे उन तरफ़ ध्यानु ॾियणो पवंदो असांखे तालीम जे तरफ़ अचिणो पवंदो तालीम जे मैदान में पढ़ाए लिखाए ॿार खे कमीशन करे सूबेदार गुलाम नबी जे पुट ओसमान ख़ासकेली वांगुरु ग़रीब जो ॿार अॼु कमीशन SDM जे थियो त उन पीउ खे केॾी ख़ुशी हूंदी सलाम आहे पीरुनि खे PhD होल्डर हींअर बि हिते वेठा आहिनि डॉक्टर वेठा आहिनि अॻे ख़बर कान पवंदी हुई हाणे जॾहिं हिकिड़े घर जो माहौल बणियो आहे त ख़बर पई पए त असां में केतिरी क़ाबिलियत आहे असां में केतिरा जज वेठा आहिनि असां में केतिरा डॉक्टर वेठा आहिनि केतिरा प्रोफेसर वेठा आहिनि कहिड़ी बि मां तव्हांखे ॿुधायां रोज़ कमीशन तव्हां ॾिसो उहा आर्मी जी कमीशन हुजे तव्हां उन में ख़ासि करे हिकु न ॿ ज़रूरु हूंदा ई हूंदा इन खां सवाइ पाण ॿी का जंग इन वॾेरनि सां भोतारनि सां नथा कढी सघूं छो त हू ज़ालिम आहिनि उन्हनि ज़ुल्म करे करे असांखे निस्ती नाबूद करण जी कोशिश कई आहे पर असां पंहिंजी तालीम जे ज़रिए सां उन्हनि मां निकिरी ईंदासीं ऐं इहे भोतार तव्हांजो मजबूर बणिजी सुभाणे तव्हांजो इलाज कंदा त पंहिंजे पुट खे मुंहिंजी सिफ़ारिश कंदो मुंहिंजो ही कमु आहे इंशाअल्लाह वो ॾींहुं आयो आहे इंशाअल्लाह वो ॾींहुं ईंदो जहिड़ो हिते वाक़ियो थियो पीरकोट खेतपुर में हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो थियो हाणे कंद ॾींहं अॻु इंतिहाई मूंखे अफ़सोस थींदो आहे पुलिस इंतज़ामिया ते ज़ुल्म जी इंतिहा आहे उन ग़रीब जी फ़रियाद वठण जे लाइ तयारु न जे फ़रियाद वठनि था त वरी ॿ धन जे लाइ ज़ालिम खे गिरफ़्तार कनि ऐं ज़ालिम उहो आहे जेको धारियो आहे अफ़गान जो पठाण आहे जंहिंजी हितां जी शहादत ई कान्हे पर हुन वटि ॾोकर आहे ॾोकर ॾिए थो असांजो बेज़मीनो ऑफिसर कामे थो वञे इंशाअल्लाह पीरकोट वारो नंढे आदम वारो मुड़ुस माण्हू थियो ही सॼो इतिहाद सां गॾु आहे इहे न चुकिया कराची में जॾहिं तव्हां एहतजाज कयो नंढे आदम वारनि ख़ासि करे फैज़ ख़ासकरी खां पुछो इहो ई ज़ालिम क़ातिल ज़ाहिद उमरानी फैज़ ख़ासकरी सां फ़ोन ते राब्तो कयो अदा सोशल मीडिया ते ख़ासकरी ते आधा राधा ॾायो कॾहिं फ़ैसिले जी ॻाल्हि कयो किथे फ़ैसिलो रखो ज़ालिम सां न सुठी जिदोजहद ऐं ताक़त सां तव्हां ज़ालिम खे झुकाए था सघो ऐं इंशाअल्लाह मां यकीन सां थो चवां त उहो झुकंदो और हक़ वठंदासीं त ज़ालिम खां जे याक़ूब ॿुधायो न्याणियुनि जे दर्द तकलीफ़ जो हक़ वठंदासीं बशर्ते अॻी थोरी मुड़ुस माण्हू थिए उहा त अॻियां थिए त उहा भाॼी हुजे पाण ॾंजवाड़ी थी वेंदा इंशाअल्लाह में पाकिस्तान जो ॾींहुं आहे करारदाद पाकिस्तान जो असीं मुस्लमान बि आहियूं असीं पाकिस्तानी बि आहियूं हेलो इंशाअल्लाह ताला अस्सलाम वालेकुम हिन पाकिस्तान जी आज़ादी में असांजे वॾनि कुर्बानियूं बि आहिनि शहादतूं बि आहिनि हा कहिड़े आज़ाद मुल्क जा हुकुम कर आज़ाद शहरी आहियूं पर कहिड़ो रड़ियूं दाऊं पिया ना जलसे ते अल्लाह ॾिसे पियो थो इंशाअल्लाह अल्लाह कंदो हिन आज़ाद मुल्क में आज़ाद थी ऐं पाण वञो बस कलाक वठण बाबा पंहिंजे हथ में अथव घर में जेके कोई कंहिंखे कोन ॾींदो फ़क़ीर खे रुपयो असां कार ते असां पीछे आसीं सुबुह में वठिणो पवंदो निकिरणो पवंदो जिदोजहद करणी पवंदी हा हा रुकी को परस्तनि खे ॻाल्हायूं ॿियनि खे ॻाल्हायूं ॻाल्हाइण जो हाणे जे कूड़ा टोपी साहिल आहिनि उन में तव्हां असां नुक़सान में आहियूं असांजा तव्हांजा नुक़सान में आहिनि हुननि जा हक़ पिया पर बेटसा जे धारिया शनाख्ती कार्ड रखनि हिते ते आबाद कजे उन में तव्हां असांजो नुक़सान थो थिए ना यादि कलाक हूं कंहिं न कंहिं तरीक़े सां नुक़सान असांजा आहिनि तव्हांजा आहिनि घणी जा वारस धरती जा वारस तव्हां असां आहियूं उनजे करे पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त करणु ऐं उन पंहिंजे हक़नि जे लाइ तव्हांखे असांखे हिकिड़ो दफ़ो निकिरणो पवंदो पर अफ़सोस हीअ आहे त माज़ी में अहिड़ियूं हरकतूं थियूं आहिनि अहिड़ा तजुर्बा थिया आहिनि जो एतबार खजी वियो आहे यार अॻे अहिड़ी हालत करे वई किरोड़ वठी वञे पंहिंजो बंगला आयो तव्हां कोठे रहियो हाणे हीअ छा थींदो उनजे करे पाण खे यकीन करणो पवंदो सभु वेकाऊ न आहिनि सभु पाण वेकाऊ न आहियूं ऐं इंशाअल्लाह पंहिंजा हक़ पाण वठंदासीं पैसो
कचरी वचरी शइ आहे जंहिं वरितो आहे मां उन ख्वारी कई आहे हींअर हिकु हिकु ख़ासि करे जी दिमाग़ ॾेई आई आहे त फलाणो विकामी वियो मुशरफ जा पैसा खाई जंहिंजे न वरिता आहिनि उनजो नालो ई कोन्हे को बाबा जेको वठंदो सिराई बि वठे आहे सिराई ॾेई आहे राति जो तो हींअर बि उहो हुजे असांजे अॼु जे योम तासीस में अल्हम्दुलिल्लाह बलोचिस्तान राति 1 बजे बस पहुची आहियूं राति में हिते हुयूं मुंहिंजा मोहम्मद शरीफ़ साहब के सदर महसूस ये वॾी टीम में शामिल आहे अॼु पंजाब खां काफ़ी टोबा टैक्सी खां अंकल हिकिड़ो आयो आहे रहीम खान जे दोस्तनि में मूंसां राब्तो कयो इंशाअल्लाह टाइम रखंदासीं पंजाब जो दौरो कंदासीं ऐं KPK खां बि दोस्त आया हुआ जेके उते बि ख़ासि करे रहंदा पिया उन्हनि बि राब्तो कयो इंशाअल्लाह ईंदड़ योम तासीस में कई ॾींहं सुबुह जी तनज़ीम तव्हांजे अॻियां हूंदी इंशाअल्लाह जीअं मुंहिंजे दोस्त भाउ चयो त वाक़ई अॼु साम्हूं वारो जेको हाल हुयो उन खां डबल ते करे असां अॼु जो हीउ मेलो मचायो डबल ते पर उहा ई साॻी असां सां मुहबत वारो सिलसिलो आवाज़ जो अचण जो उहो ई उन खां वधी वियो ऐं अॼु एतिरा ई माण्हू तव्हांजा ॿिया ॿाहिरि ॿाहिरि वेठा आहिनि मूंखे शर्मसारी बि थिए पई ऐं मंजूर साहिब जेके त हाणे ॿाहिरि त वेठा आहिनि पर मानी जो बंदोबस्तु जेको आहे एतिरो डबल पियो जो उहे सभु पाइजा मसाला खाई वञनि इंशाअल्लाह ताला ही मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे ईंदड़ योम तासीस ख़ाली मैदान ते ग्राउंड ते थींदो ऐं ओपन थींदो जेतिरा हूंदासीं पट ते त मथे त मथे पर मुंहिंजी कोशिशि हीअ आहे कि पट ते हाणे पाण कोन वेंदासीं उहे गिलमन वास्ते विहाड़ वारा उहे जवान छॾे ॾींदासीं हाणे अहिड़ियूं इज़तूं जंहिंजा अवां लाइक़ु आहियो अहिड़ियूं इज़तुनि में अव्हांखे विहारिबो अहिड़ियूं इज़तूं तव्हांखे ॾियारिबियूं इन्हनि इज़तुनि खां वधीक लाइक़ु आहियो असां हिक ॿिए खे इज़त नथां ॿिए खां घुरंदासीं कीअं असां हिक ॿिए खे एतिरियूं इज़तूं ॾियूं जो ॿियो मुतासिर थी असांखे इज़त ॾे इंशाअल्लाह डॉक्टर अब्दुल अलाना साहब सही थो चवनि पाण हिक ॿिए खे इज़तूं ॾींदासीं असां जेतिरो अरसो में हिते आहियूं पाण खे वधि खां वधि ॾींदासीं असांजो हीउ जेको पानी हुयो डॉक्टर अली नवाज़ मरहूम साहब अॼु जे ॾींहं ते उहो ॾाढो असांखे यादि बि अचे पियो अलाह हुनखे जन्नत में जाइ ॾींदो इंशाअल्लाह ताला हुनजूं दुआऊं ऐं हुनजो रूह मूंसां अॼु बि गॾु आहे ऐं इंशाअल्लाह कल्ह बि गॾु हुयो इंशाअल्लाह अॻिते बि असां सां गॾु हूंदो हे जेके अॼु असांजी दावतुनि ते हिते दोस्त आया आहिनि समाजी तंज़ीमुनि जा या मुंहिंजे दोस्तनि खे सुञाणा थो महिरबानी साईं आहिनि असां दर्शन साहब जा पापड़ कोन खाराईंदा ॾाढा घुरिया मां खाराए कोन खाराए उन्हनि खे एॾो चए वरी अलाए कहिड़ी उमेदु थो रखे पर असां तुराइता आहियूं उन्हनि असांजी महिरबानी कई आहे असांजे हिते प्रोग्राम ते सभु दोस्त NGOs या सिविल सोसाइटी जा जेके आया आहिनि अधी रूबीना बि आई आहे ऐं इंशाअल्लाह असां लेडीज़ जो प्रोग्राम कोन रखियो पर अधी रूबीना जे अचण खां पोइ वाइदो था कयूं इंशाअल्लाह अॻे प्रोग्राम अधु हिन खां वधीक औरतूं तव्हांखे नज़र ईंदियूं रुगो चवण जी ज़रूरत आहे असां पाण रोके वेठा असां इन ज़हन जा माण्हू आहियूं त असां जेसिताईं पंहिंजी फैमिली न वठी ईंदासीं त असां ॿिए खे छो चऊं तव्हां हिते अची वियूं आहियो त असांखे इहो हक़ थो पहुचे त इंशाअल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में असां जेके उहिदेदार आहियूं पंहिंजी फैमिली वठी ईंदासीं पोइ वरी वर्क कराईंदासीं इंशाअल्लाह मूंखे त हीअ क्रेडिट आहे मुंहिंजी ॿ शादियूं आहिनि मुंहिंजी फैमिली घणी आहे मुंहिंजा माण्हू घणा वधी विया काफ़ी असांखे तंज़ीमी अॼु कुझु अनाउंसमेंट करणियूं हुयूं ऐं काफ़ी दोस्त असांजा उन्हनि महिनत कई आहे ख़ासि तौर ते कराची डिवीज़न जी साईं तव्हां ईंदव या वरी तव्हांखे सॼणो पए हा अकुल तव्हांखे बि कोन्हे पोइ वरी कावड़ थी था वञो काफ़ी महिनत कई आहे दोस्तनि ते इमालनि में वञी कराची जे इलाइक़नि में यूनिट शादी कई आहे तंज़ीम ठाही आहे ऐं मां सम्झां थो त सॼी सिंध जे तंज़ीम में कराची इंतिहाई मज़बूत थी वियो आहे कराची इंतिहाई मज़बूत कराची सिंध जी दिलि आहे जेका शइ कराची ॾिसण में ईंदी उहा शइ उनजे करे कराची डिवीज़न जी अॼु अनाउंसमेंट कयूं पिया कराची डिवीज़न में साईं मोहम्मद रफ़ी ख़ासकरी साहब असांजो डिवीज़न जो सदर आहे जनरल सेक्रेटरी साईं अमीर अली ख़ासकरी साहब जनरल सेक्रेटरी साईं अमीर अली ख़ासकरी साहब तव्हांजो त कोठो
नायब सदर जनाब अब्दुल मजीद खासकली साहब, जॉइंट सेक्रेटरी फारूक एजाज खासकली साहब, मिठू मुबारक हुजे। इंफॉर्मेशन सेक्रेटरी आबिद अली खासकली साहब एंड फिनांस सेक्रेटरी मोहम्मद हनीफ खासकली साहब, ऑफिस सेक्रेटरी इनायत खासकली साहब के कराची डिवीजन से मुंतखब कयो अथनि ऐं मलीर ज़िलो जेको कराची जी वरी मलीर ज़िला मलीर में इंशाअल्लाह और पंहिंजे याकूब साहब वारनि हिन जिदोजहद खां पोइ अल्हम्दुलिल्लाह कराची में असांजो पासा ख़ासकरी इतिहाद जो किलो थी वियो आहे। उते अहिड़ी शख़्सियत खे असां सदर जो ऐलान पिया कयूं जेको मूंखे उन ते ॾाढो हिकिड़ो फ़ख़ुर बि थींदो आहे त माण्हू दुनिया ॿियनि पीरनि जा मुरीद ही जंहिं घराणे जो असांजो साईं आहे, साईं जो जेको नानो साईं हुयो दादो उहो अलाह वारो वॾो वली बुज़ुर्ग हुयो हाशिम खासकली ॻोठ में ऐं अञु बि उन जा मुक़बरो बणियो पियो आहे ऐं सवनि हज़ारनि में उन्हनि जा मुरीद आहिनि ऐं सवनि हज़ारनि में साल साल ते हाफ़िज़ क़ुरान या उन्हनि जा मदरसनि मां तालिब निकिरंदा पिया उन मदरसे मां। त उन घराणे जो अॼु क़ाबिल एतिराम मोतबर शख़्सियत आहे साईं मोहम्मद ईसा खासकली साहब जेके मलीर जो ज़िले जो सदर अॼु असां जनरल सेक्रेटरी लाइ साईं मिस्री खासकली साहब आहे, पाण ऑफिसर आहे। नायब सदर मोहम्मद एजाज इस्माइल साहब आहे, जॉइंट सेक्रेटरी नवाब खासकली खैरमन कोट वारो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद यूनुस आज़ाद आहे ऐं फिनांस सेक्रेटरी ख़ालिद अहमद खासकली साहब आहे, ऑफिस सेक्रेटरी रजीब खासकली आहे। ऐं उन खां सवाइ अॼु कोरंगी जो बि यूनिट दोस्तनि ठाहियो आहे। डॉक्टर गुलाम हैदर खासकली साहब मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो साथी बि आहे, नंढो अथसि पर कम में तमामु अॻु बढ़ो आहे। पर हिन जी पोस्टिंग जो जेकर ॿुधायूं त डॉक्टर साहब जेल जो डॉक्टर आहे, लाठी जेल में हुनजी पोस्टिंग आहे। अहिड़ी तव्हांखे कॾहिं कोन दुआ कबी त तव्हांजी ख़िदमत पिया करे। अयाज़ जानी खासकली साहब जनरल सेक्रेटरी आहे ऐं अज़ीज़ खासकली इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे ऐं ख़ासि सोशल न्यूज़ नेटवर्क ऑर्गेनाइजेशन कराची डिवीजन जो साईं मासूम बशीर खासकली साहब। कोरंगी युथ जो ज़मीर हुसैन खासकली साहब सदर थियो आहे, गुलाम मुस्तफ़ा खासकली जनरल सेक्रेटरी कोरंगी थियो आहे। नवाब शाह मां गुलाम रज़ा खासकली जवाब गुलाम अदी साहब जो फर्ज़ंद आहे, क़ाबिल एतिराम जो साथी आहे। साईं जो वालिद साहब इंतिहाई तमामु हिकिड़ो महावली शख़्सियत जो मालिक हुयो, उन जो फर्ज़ंद आहे उहो ज़िले नवाब शाह बंद जो मोहम्मद शरीफ़ साहब सां गॾु नायब सदर जो सांगड़ तालुके जे सदर इलाह फ़कीर अलॻि बचायो खासकली सांगड़ तालुके सदर ऐं मूं जेको सवेल अनाउंसमेंट कई चंद थोरी गुज़ारिशूं आहिनि छो त पाण हिते ई वेही मानी खाईंदासीं। हिकिड़ी टीम हेॾा मानी पई हलाए, हिकिड़ी टीम हेॾा मानी पई हलाए। मां हुनखे चवंदुसि हिते ई वेठा हूंदासीं, उथण जी ज़रूरत कान्हे, मुआज़िन पढ़ो पाण हिते खाइणो आहे, मानी हिते पाण त असांजो जेको मोहम्मद याकूब खासकली साहब ने सीनियर वाइस चेयरमैन जो असां कयो, उते साईं खुदाबश खासकली साहब कोटड़ी जो जेको असांजो सुप्रीम काउंसिल जो मेंबर हुयो उनखे वाइस चेयरमैन मुक़ररु कयो आहे। डॉक्टर गुलाम शबीर खासकली साहब जिन स्पीच बि कई आहे, तमामु डॉक्टर बि आहिनि, पढ़िया लिखिया आहिनि, उनखे सुप्रीम काउंसिल जो मेंबर ऐं अली बख्श खासकली साहब जेको डॉक्टर अमीर अली साहब जा वॾा भाउ आहिनि, उनखे सुप्रीम काउंसिल जो अॼु हिते मेंबर मुंतखब कयो आहे। अलाह अलाह अॻे कंदो। तव्हां असां सभई गॾिजी इंशाअल्लाह पासा खासकली इतिहाद जी ख़िदमत कई आहे ऐं इंशाअल्लाह पासा खासकली इतिहाद जी ख़िदमत कंदासीं। ऐं हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराईंदो आहियां, तव्हांजा एहसान आहिनि, पर हाणे हिकिड़ो मूंसां तावत कयो दोस्त, उथे केरु बि न कोई न उथे, हिते वेही रहो। हेॾा टीम मोहम्मद सादिक साहब वारनि खे चयो आहे उहे हेॾा मांदी हलाईंदा, हेॾा मांदी हलंदी। आचर फ़क़ीर खे मूंखे ॿुधण जो शौक़ु आहे, सूफ़ी राग आहे, भिटाई जो फ़क़ीर आहे, मूंखे ख़ुदि खे हुनखे ॿुधणो आहे त भिट जा भिटाई इहो भिट ते वसई कीअं मुंहिंजो तो पुॼायो त नूर नूर हाणे चवंदासीं त भिटाई खे अहिड़ी शाइरी ठाहे जो हुन जहिड़ो असां ख़ासकरनि जे लाइ कयो आहे त अचो ई पिया मां तव्हां लाइ नूर तो आचर फ़क़ीर खे ॿुधंदासीं। मां बि हिते ख़ुशी शामिल, तव्हां बि हिते ख़ुशी शामिल, मानी बि हिते खाईंदासीं, मां बि हिते खाईंदुमि। हिते वेठा हुजो, नज़्म ऐं ज़ब्त ऐं डिसिप्लिन जो ख़्यालु रखो।
नवा मेहमान बि आहिनि, नवा दोस्त बि आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो मिसाल पेश कयूं। वॾियुनि पार्टियुनि खे ॾिठो आहे मानी खाराइण ते, गंदगी ऐं गलीज़त कंदे विढ़ंदे तव्हां मुआज़िब थियो। मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, हिकु माण्हू बि जेकॾहिं मानी खां बग़ैर बची वियो आहे मानी न खाईंदो। सभई खाईंदासीं, सभई हिते वेठा आहियूं, पर मुहबत सां प्यार सां मानी बि खाऊं, पाणी बि पियूं, राति बि ॿुधूं। तव्हां सभिनी जूं वॾियूं महिरबानियूं। मुंहिंजा तालुके जा सदर जेके दोस्त पोयां वेठा आहिनि, उन्हनि जो थोराईंदो आहियां। हीअ सॼी महिनत तव्हां तालुके सदरनि जी आहे, ज़िले जे सदरनि जी आहे। कुंड कुर्छ मां तव्हां दोस्त माण्हू वठी काफ़िला वठी आया आहियो। तव्हां सभिनी दोस्त जूं वॾियूं महिरबानियूं। लख लाइक़, लख एहसान। पाकिस्तान 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 ख़ासि करे इतिहाद जिंदाबाद। अल्लाह तव्हांजो हामी नासिर भेटाई आहे, मुंहिंजो हामी नासिर। पंहिंजे ख़ुशी खुरम सां वरी वञो हुते। मां सम्झां थो त घणो करे दरगाह खुली आहे, दरगाह तव्हांजे नसीबनि में अॼु राति खुली आहे, बंदि हुई, तव्हांजे लाइ खुली आहे। भेटाई सरकार जो इंतज़ारु करे पियो वञो ऐं दुआऊं घुरो त इतिहाद जे दुश्मननि खे अलाह अक़ुल ॾे, अलाह सम्झ ॾे, अलाह फ़हम ॾे। तव्हां भाइरनि जे लाइ का बि सोशल मीडिया ते गंदगी गिलाज़त न ॻाल्हाइनि। हे स्टाल जेके लॻा पिया आहिनि, इहो खेतपुर मां ख़ासि करे मुंहिंजा ॿाहिर नेड़ियुनि जो हथ जे हुदर जो स्टाल खणी आया आहिनि। तव्हांखे गुज़ारिश आहे का हिकु शइ बि उतां वठंदो, इंशाअल्लाह उन्हनि जो भलो थींदो। ॿियो ख़ालिद साहिबु हुते हिकिड़ो महफ़िल हणियो आहे जेको इतिहाद जे प्रोग्राम जे हवाले सां आहे, उन में तव्हांजा फोटूस आहिनि, उहो वठी छॾियो। थोरी क़ीमत में तव्हांजी महिरबानी थींदी। मां सहाफ़ी हज़रात जो, बिरशा जे सहाफ़ियुनि जो, मटियारी जे सहाफ़ियुनि जो, सभिनी सहाफ़ियुनि जो थोराईंदो आहियां। ऐं माना लख लाइक़, लख एहसान। सभई मुंहिंजा महबूब आहियो, तव्हां सिर क़ुर्बान। याक़ूब चयो सिर बचा क़ुर्बान, मूंखे पंहिंजे महबूब भिटाई जो कसम आहे, मुंहिंजा बचा तव्हां सभिनी वॾा क़ुर्बान। साईं महिरबानियूं। सब दोस्त पंहिंजी जॻह ते वेठा हुजनि। थोरी देरि में जेके वॉलंटियर उहे सभु मानी तव्हांखे हिते ई ॿुधाईंदा। मानी खणंदासीं, राति को ॿुधंदासीं, राति ॿुधी करे पोइ मानी घर में वेंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अञा स्टेज खाली कयो। अचल फ़कीर स्टेशन है हेठि सिराई साहब हेठि वियो तव्हां, सिराई साहब हेठि वियो तव्हां, साम्हूं हेठि वियो। अॻी रो जेकी आहे सिराई साहब लाइ ख़ाली कयो। अचो साईं, अचो हेठि रहो तव्हां। साईं सब दोस्त कह रहे हैं हेठ ले जाओ। ममता साईं अचो इन सब दोस्त के चलियो भाभी आगे रो शुरू करो। सिराई साहब नहीं करता पूरे भी जले बात कर